सब खां पहिरीं त असां साहिल न्यूज़ जे CEO वारस कातियार खे ऐं न्यूज़ डायरेक्टर कादर उस्मान खे सलाम पेश था करियूं, जिन्हनि थोरे वक़्त में ख़ासि करे हिन इलाइक़े सामूंडी पट्टी जे इलाइक़े जे जेका मेजर मसला उन्हनि खे तमामु वॾो हिकिड़ो हाईलाइट कयो आहे। ऐं इन खां अलावा हिन वक़्तु जेको साहिल न्यूज़ जेको नेटवर्क जेको हुननि जो आहे, पूरी सिंध जे अंदरि हिननि जा तक़रीबन 40 खां वधीक जेका आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिननि जा रिपोर्टर जेका आहिनि उहे तमामु बहितरु कमु करे रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे पूरी सिंध जे मसइलनि खे तमामु बहितरु नमूने सां जेको आहे साहिल नेटवर्क हिननि जो जेको आहे न्यूज़ बहितरु नमूने सां जेको आहे हुननि जो माण्हुनि खे जेको आहे माण्हुनि जे मसइलनि खे जेको आहे अॻिते कढी अची रहियो आहे। ऐं असां उन मां इहा उमेद था करियूं त वधि खां वधि जेको आहे हिते ख़ासि करे जेका माहिगीर तबिको आहे या हिते जेको नंढो आबादगार आहे उन्हनि जा बि जेका मसइला जेका आहिनि उन्हनि खे बि हाईलाइट कंदा, त जीअं त हिते जेका असांजा ख़ासि करे जेका माहिगीर आहिनि उन्हनि जा जेका मसइला आहिनि उन्हनि जा बि उहे मसइला जेका आहिनि हल थी सघनि। ऐं इन खां अलावा जेका नंढा आबादगार आहिनि उन्हनि सां जेका मसइला आहिनि उन्हनि खे जेके ख़ासि करे जेका मसइला अचनि था, जीअं हिन वक़्तु जेके वण जा फसल उन्हनि पोखिया आहिनि त उन्हनि खे उहो जेका दुकानदार जेका आहिनि रेट सही नथा ॾियनि, या जेकॾहिं कमंद थो लॻे त मिलनि वारा मालिक जेका आहिनि उनजी कमांद जो जेको हुननि खे रेट सही नथा ॾियनि। त अहिड़े क़िस्म जा जेका मसइला जेका आहिनि उन्हनि खे हाईलाइट कनि त जीअं त हिते हिन इलाइक़े जे ख़ासि करे पुठिते पियल इलाइक़ो आहे इहो सामूंडी पट्टी, इन्हनि जे माण्हुनि जा जेका मसइला जेका आहिनि उहे आला अहवाननि ताईं पहुचनि ऐं उन्हनि माण्हुनि जा मसइला जेका आहिनि उहे फौरी तौर ते हल थियनि। ऐं असां इहा तवक़ा था रखूं ख़ासि करे साहिल न्यूज़ जे उन CEO खां ऐं साहिल न्यूज़ जे समूरे सथ मां त हू पूरी सिंध जा जेका मसइला जेका आहिनि उन्हनि खे कोशिशि करे वधि खां वधि हाईलाइट कंदा त जीअं त हिन सिंध जे समूरनि जेका पुठिते पियल इलाइक़ा जेका आहिनि उन्हनि जे जेका लुतोड़ियल जेका माण्हू जेका आहिनि उन्हनि खे वधीक फ़ाइदा पहुची सघंदा।